أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد أذهبتم طيباتكم في حياتكم الدنيا واستمتعتم بها فاليوم تجزون عذاب الهون صدق الله العلي العظيم درود شریف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان ہی آیت جے اندر سورت احقاف جی آیت اللہ تبارک و تعالی ان ہی آیت جے اندر پسند جو شیوں استعمال کرنے وارن مانن جے لا عیبدار الفاظن میں بیان فرمایا ہوا حقیقت جے اندر یہ آیتوں اللہ تبارک و تعالی انہن مانن جے بارے میں بیان فرمائیون جے کہ دنیا جے اندر اللہ یا اللہ جے رسول جے حکمن جی نافرمانی کندا ہیں غیر مسلمہ ہو جن کافر ہو جن دنیا جے زندگی میں ہر پسند جی شے استعمال کندا ہو جن پانجے مرضی تے زندگی گزاریندا ہو جن کہیں بھی طرح سان اللہ یا اللہ جے رسول جے حکم کے عمل میں نہ آنیندا ہو جن پٹھی ڈیندا ہو جن اللہ تبارک و تعالی انہن مانن کے سکھاڻ جے لا دنیا جی حیاتی میں ہی قرآن پاک جے اندر اہڑا لفظ ان کے بدھائے چھڈیا تا تہاں اساں وٹ جڏहिं قیامت جے ڏींहुं ईंदव त ख़बर अथव तव्हां जी उते हालत छा हूंदी वलिकुल्लिन दरजातुम मिम्मा अमिलू वलियुवफ़ियहुम अअमालहुम वहुम ला युज़लमून हर माण्हू खे पंहिंजे पंहिंजे अमल जे मुनासिबत सां बदिलो ॾींदासीं जहिड़ा अमल तहिड़ी सज़ा जहिड़ियूं नेकियूं तहिड़ो अजुर वयौम युअरदु الذين كفروا على النار अज़हबतुम طयबातिकुम फी हयातिकुम الدنيا वास्तमतअतुम बिहा अल्लाह से फरमायो काफ़रन के बाहि जे मथां जॾहिं पेश कयो वेंदो पोइ उन वक़्तु हुननि खे ही लफ़्ज़ चया वेंदा अज़हबतुम طयबातिकुम फी हयातिकुम الدنيا पसंदि जूं शयूं दुनिया जे हयातीअ में तव्हां हासिल करे चुकव ऐं उन्हनि खां फ़ाइदो बि वठी चुकव पोइ अॼु फल्यौम तुजज़ौन अज़ाबल हून बिमा कुंतुम तक्सिबून अॼु तव्हां जे लाइ रुसवा कंदड़ दर्दनाक अज़ाब आहे छो त तव्हां कम अहिड़ा कया ये लफ़्ज़ उन्हनि काफ़रनि जे लाइ अल्लाह ताला बयान फरमाया आहिनि त तव्हां पसंदीदा शयूं दुनिया में हासिल कयूं इस्तेमाल बि कयूं हाणे असां वटि कोन हुआ माना पसंदि जूं शयूं इस्तेमाल करण खे अल्लाह ताला ऐब बयान कयो आहे ये काफ़रनि जे लाइ आहिनि पर क़ुरान पाक में छो बयान कयूं वियूं इन जे करे त तव्हां असां ॿुधी करे ईअं सम्झूं त इहे रुॻो काफ़रनि जे लाइ ऐब आहिनि बाक़ी असां इस्तेमालु कंदासीं त सही आहे ज़रा थोरो असां खां पहिरियां क़ुरान पाक जा पहिरियां शागिर्द जेके आहे उहे सहाबा किराम आहे उन्हनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटां सिधो सो बग़ैर कंहिं वास्ते जे क़ुरान ॿुधो बि सिखियो बि अमल बि कयो ज़रा थोरो अंदाज़ो लॻायूं सहाबा किराम जी ज़िंदगीअ मां थोरो हदीस जा सवाने हयात सहाबा किराम जा वरक थोरा उथलायूं पोइ थोरो ॾिसूं था रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दौरे हुकूमत आहे हज़रत उमर साईं जे वेझो जेको माण्हू जेतिरो वधीक वेझो हूंदो हो उनखे हज़रत उमर साईं जे सीने मां दर्द ऐं अहसास जो अंदाज़ो थी वेंदो हो अक्सर अल्लाह ताला जे ख़ौफ़ ऐं ख़शियत में वक़्तु गुज़ारींदा उन जे सीने मां दिलि ईअं भड़कंदी हुई जीअं देगड़ीअ में पाणी विझिजे पोइ उनखे बाहि ते रखिजे त उहो पाणी अंदरि पियो बड़के दिलि ईअं बड़कंदी हालांकि वक़्त जा ख़लीफ़ा हुया वक़्त जा हुक्मरान हुया दुनिया जे पसंदि वारे शयुनि खे ईअं छॾे ॾिनो हुयऊं ॼण त हिनखे नफ़रत आहे रिवायत जे अंदरि ईंदो आहे हिकिड़े भेरे पंहिंजे पुट हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर आया त उनजे घर वारीअ नुंहुं पाणी पेश कयो पर उन में माखी विझी करे शरबत माखीअ जो ठाहे करे पेश कयो पाण ॾिठूं त रंग थोरो मटियल हो
वेझो कयूं त सम्झी विया माखी मिलियल आहे पाणीअ में। पुछा कयूं हीउ छा आहे? चई बाबा साईं पाणीअ में माखी मिलाई आहे। चई इहो छो? चई बसि मुंहिंजे दिलि चाहियो तॾहिं। चई अच्छा, माना तव्हांजी दिलि जेका शइ चाहे, जेका पसंदि कयो उहा खाईंदव पीअंदव। इहा ख़बर कोन अथव अलाह साईं पंहिंजे पसंदि वारे शयुनि खे इस्तेमालु करण में ऐबदार बयानु कयो आहे, इहो ऐब आहे। वरी कंहिं ॿिए दफ़े उहो न पीतऊं पाणी न पीतऊं, वापसि कयूं सादो पाणी पीतऊं। वरी कंहिं ॿिए दफ़े घर आया त हज़रत अब्दुल्ला बिन उमर गोश्त खाए पियो काफ़ी वक़्त खां पोइ। त बाबे जे आॾो बि पेश, हज़रत उमर साईं बाबो हुनजे आॾो पेश कया विया, मानी कुझु पाणी, त उहा प्लेट बूटियुनि वारी बि पेश कई वई। चई पुट हीउ छा आहे? चई बाबा गोश्त आहे। चई इहो छो, छा मतिलबु? जवाबु मिलियो, पुट ॾिनसि जवाबु त काफ़ी अरसे खां पोइ दिलि घुरियो त अॼु गोश्त खाइजे, इन जे करे तव्हां बि अची विया आहियो, तव्हां बि नोश फरमायो। त चई त तोखे इहा ख़बर कान्हे का अल्लाह ताला दुनियावी पसंदीदा शयुनि खे इस्तेमालु करण में बुरो थो सम्झे? न खाधमि। हिकु दफ़े हुज़ूर सलातो वसलाम जन खां पोइ पंहिंजे दौरे ख़िलाफ़त में उम्महातुल मोमिनीन हुज़ूर जन जे घर वारनि जे बारे में मालूमात थी, उन्हनि ॾे विया त बपुरसीअ जे लाइ या कंहिं बि कम जे लाइ। त उते हज़रत उमर रज़ी अलाह ताला हुनजे जिस्म ते जुबो हुयो फाटल पातल, हुनखे चतियूं लॻल हुयूं, कंध वारी रुगो हीअ जेका पटी आहे इन ते ई 3 चतियूं हुयूं। साम्हूं तले केतिरियूं चतियूं, किन चयो 27 चतियूं, किन चयो 51 चतियूं हस लॻल। वक़्त जो ख़लीफ़ो त हज़रत आयशा रज़ी अलाह ताला अन्हा ऐं बीबी हफ्सा ॿई हुज़ूर जूं घर वारियूं। हफ्सा त हज़रत उमर जी न्याणी बि थिए, वेझो थी करे चवण लॻियूं त बाबा साईं तव्हां खां पहिरियां तव्हांजो दोस्त अबू बकर, उन खां पहिरियां तव्हांजो साईं हुज़ूर सलातो वसलाम जन ज़िंदगी गुज़ारे विया। उन्हनि जे दौर में गुरबत हुई, फुतूहात एतिरियूं न हुयूं, जंगनि में एतिरो माल, एतिरी हुकूमत वसी कोन हुई। तव्हां त कैसर ऐं किसरा खे फतह कयो आहे, दुनिया जूं वॾियूं बादशाहियूं तव्हांजे हथ में आहिनि। पोइ छो न पंहिंजे हिन लिबास खे बि मटायो, छो न पंहिंजे खाधे पीते खे मटायो, छो न तव्हांजे आॾो सुबुह या शाम का प्लेट खाधे जी पेश कई वञे, तव्हां त हर शइ खे छॾे ॾिनो आहे। उन्हनि जॾहिं ॻाल्हाए बसि कयो त पोइ अम्मा आयशा खे छॾे पंहिंजी न्याणीअ खे मुखातब थी चवणु लॻो त हफ्सा तोखे ख़बर कान्हे त हुज़ूर सलातो वसलाम जन पंहिंजे पूरी ज़िंदगीअ में उन जो जुबो पाईंदा हुआ, सर्दी या गर्मी। पोइ कॾहिं कॾहिं गर्मीअ में उन जो कपिड़ो पटींदो आहे त हुज़ूर सलातो वसलाम जन खे उहो जुबो उन जो पटींदो त हुज़ूर जन उनखे खुजलाईंदा, खनंदा बि हुया उन जे करे बुत खे। हफ्सा तोखे मालूम कोन्हे? साईं हा मालूम आहे। त पोइ हफ्सा तोखे मालूम कोन्हे त हुज़ूर सलातो वसलाम जन खे मुसलसल जव जी मानी बि 3 ॾींहं कोन मिली? हा साईं मालूम आहे। त पोइ हफ्सा तोखे ख़बर कान्हे त हुज़ूर सलातो वसलाम जन कॾहिं बि सुबुह शाम 2 टाइम खाधो कोन खाधो? हा मालूम आहे। चए पोइ तव्हां मूंखे छा थियूं पढ़ायो? दुनिया जे तरफ़ शौक़ु ऐं रग़बत तूं ॾियारियो। जॾहिं त मुंहिंजा 2 साथी, हज़रत अबू बकर साईं हुज़ूर जन ॾे इशारो करे चवे थो, जॾहिं त मुंहिंजा पहिरियां 2 साथी इन ज़िंदगीअ में गुज़ारे विया सादगीअ में, दुनिया खां परे थी करे तव्हां मूंखे दुनिया ॾे शौक़ु ऐं रग़बत तूं ॾियारियो। दुनिया जूं शयूं जेके माण्हुनि खे पसंदि आहिनि तव्हां मूंखे सेखारियो छो त मां बि उहे पसंदि वारियूं शयूं वठां, हालांकि अल्लाह ताला त इन खे पसंदि नथो करे। छा तव्हांखे मालूम कोन्हे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं बि फरमायो त जेके माण्हू अल्लाह ताला खे पसंदि न हूंदा आहिनि पर पोइ बि चङा कम कंदा आहिनि दुनिया में, अल्लाह ताला उन्हनि खे चङाईअ जो बदिलो दुनिया में ईअं ॾेई छॾींदो आहे। उन्हनि खे पसंदि वारियूं शयूं खाइण में, पीअण में, रहण में सभु शयूं ॾेई छॾींदो आहे। उन्हनि खे चङाइनि जो बदिलो इते ॾेई छॾींदो आहे। आख़िरत में उन्हनि जे लाइ कुझु कोन्हे। जंहिंखे दुनिया में नथो ॾे माना उन्हनि सां कुझु न कुझु रब राज़ी आहे, आख़िरत में ॾींदो। त पोइ तव्हां मूंखे दुनिया में इन्हनि शयुनि जी तरफ़ शौक़ु छो ॾियारियो? ईअं चई करे उथी वियो। पोइ रिवायत जे अंदरि ईंदो आहे त बीबी साहिबनि अज़वाज मुतहरात खे ईअं बि चयो हुयईं त छा तव्हांखे इहा ख़बर कान्हे का त हुज़ूर सलातो वसलाम जन बावजूद बख़्शायल हुजण जे,
बावजूद जन्नती हुजण जे, बावजूद रब जो महबूब हुजण जे, हुन सां कोई हिसाब रब जो कोन्हे, पोइ बि पूरी पूरी रात सजदे में रोंदे रोंदे गुज़रंदी, उते निंड पइजी वेंदा। तव्हां ख़बर कान्हे का? पोइ तव्हां मूंखे दुनिया जे तरफ़ शौक़ु थो ॾियारियो त खाऊं खाऊं ऐं पीऊं। लिहाज़ा इन्हनि ॻाल्हियुनि मां मालूम थिए थो त दुनिया जे अंदरि जेको माण्हू पसंदीदा शयूं खाए थो, पीए थो, पाए थो, चोड़े थो, अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि पसंदि कोन्हे। असां खां पहिरियां जेके एॾा वॾा अज़ीम जलील क़द्र साहबी वक़्त जा हुक्मरान, त बाक़ी छा, कहिड़ी शइ जी कमी हूंदी उन्हनि वटि, उन्हनि छॾे ॾिनो इन्हनि शयुनि खे, दुनिया जे पसंदीदा शयुनि खे। तव्हां असां केरु थींदा आहियूं? जिन वटि एॾियूं वॾियूं नेकियूं हुयूं, एॾा वॾा अमल हुया, एॾो वॾो इख़लास हो, उन्हनि बि दुनिया जे शयुनि खे छॾे ॾिनो। तव्हां असां वटि त का नेकी बि कान्हे जंहिं ते फ़ख़ुरु करे सघूं त इहा कम जी आहे। तव्हां असां वटि त कोई इख़लास बि कोन्हे जंहिं इख़लास जे बुनियाद ते चई सघूं त असां क़ुर भलो पढ़ंदा आहियूं, या रोज़ा भला रखंदा आहियूं, या असांजो ॻाल्हाइण जो अंदाज़ भलो आहे, या असां गिलागी बि त कोन कंदा आहियूं, या असां एॾा बदनज़री कोन कंदा आहियूं, या माण्हुनि में बदगुमानी कोन कंदा आहियूं। कोई अमल अहिड़ो कोन्हे जंहिं हिकिड़े खे ॻाए सघूं त हीअ अमल असांजो चङो आहे। हुननि वटि त हिकु हिकु नेकी आसमान जे सितारनि जे तइदाद खां वॾी वज़न पई रखे, त बि उन्हनि दुनिया जे शयुनि खे छॾे ॾिनो। त पोइ असां दुनिया में पसंदीदा शयुनि खे कीअं हासिलु कंदा आहियूं, थोरो तज्ज़ियो कजे। असां कपिड़ा बि पंहिंजे पसंदि जा पाईंदासीं, जॾहिं त अल्लाह जे रसूल उन जो लिबास पातो जेको ऊन्हारे में ख़ारिश कराईंदो हो त साईं जन खनंदा। असां पाणी शरबत पसंदि जा पीअंदासीं। असां हथा की जुती जेका हूंदी आहे उहा बि पसंदि जी वठंदा आहियूं। कहिड़ी शइ आहे जेका पसंदि जी न वठंदा आहियूं? हर शइ, खाधो खुराक, लटो कपिड़ो, नंढे खां नंढी शइ बि पसंदि जी वठंदा आहियूं। पोइ किथे ईअं त न आहे असां जेके अंधियूं कहाणियूं नेकियूं कयूं था, हल्का फुल्का जेके अमल कयूं था, टुटल सुटल खोटा सोटा, उन्हनि जो बदिलो असांखे इते त न पियो मिले। ईअं त न थींदो त असां मरंदासीं त असांजो आख़िरत में कोई हिसो ई कोन हुजे। इन जे करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारे छॾियो त हे मुंहिंजा उम्मती हो, अल्लाह ताला जे ज़ात खां दुनिया में बि आफ़ियत घुरंदा अचो, आख़िरत में बि आफ़ियत घुरंदा अचो। दुनिया जे ऐश अशरत खे, आसान ऐं सहूलियत वारनि शयुनि खे छॾियो, गुरबत ऐं मिसकीनीअ खे पसंदि कयो। सच पच मां त हिते ही लफ़्ज़ चवां त ग़लति न चइबोसि त जेके ग़रीब आहिनि, जेके वीचारा सुठो कपिड़ो नथा पाए सघनि, जहिड़ो मिलियो बिस्मिल्लाह, सुठो नथा खाई सघनि गोश्त मच्छियूं, जेको मिलियो बिस्मिल्लाह, सुठो नथा पाए चोड़े घरनि मंगलनि सुठनि में नथा रही सघनि, झूपड़ी सही बिस्मिल्लाह, ख़ुशीअ सां रही वञनि ऐं उहे इन ॻाल्हि ते ख़ुशि थियनि त असांजो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं गुज़ारे विया। हुज़ूर सलातो सलाम जन सां उन्हनि जी इन ॻाल्हि में त निस्बत बीहे थी, चलो इल्म में नहीं, चलो अमल में नहीं, चलो इख़लास में नहीं, इन ज़िंदगी जे माहौल में त हुज़ूर जन सां निस्बत थिए थी, हुज़ूर जी सुन्नत सम्झी गुज़ारे वञनि, क़यामत जे ॾींहुं हुज़ूर सलातो सलाम जन सां गॾु हूंदा। इहे ग़रीब पाण खे ईअं न सम्झनि त असां बसि वयल आहियूं, न न, अल्लाह ताला हिननि खे जेतिरो कसो रखियो आहे उहे आख़िरत में ओतिरा वधीक अॻ में हूंदा। अल्लाह ताला शला तव्हां असांखे बि सहाबा किराम जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह पाक तव्हां असांखे हुज़ूर सलातो सलाम जे सुन्नतुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल